कराची सिंध असेंबली जे इजलास में पैनो फ़क़ीरनि बाबति दिलचस्प सूरत हाल पैदा थी वई। इमदाद पिताफ़ी चयो त पैनो फ़क़ीरनि जे करे असांखे ॿाहिरिएं मुल्कनि जी वीज़ा नथी मिले। MQM जे MP कुरतुलैन चयो त सिंध असेंबली जो इजलास भरणनि खे पिनड़नि खां विकिणण लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। सूबाई वज़ीर में तारिक टालपुर जवाबु ॾिनो, पिनण जी सज़ा तमामु घटि आहे जंहिंजो एतिरो असरु नथो थिए। पिनण जी सज़ा रुॻो 1 साल क़ैद ऐं 1000 रुपया ॾंड आहे। सिंध असेंबली में PTI जे MPA शबीर कुरैशी जो ध्यानु छिकाए नोटिस इमदाद पिताफ़ी चयो त पैनो फ़क़ीरनि जे करे असांखे वीज़ा नथा मिलनि। माण्हू ॿाहिरि वञी पिननि था ऐं उन धंधे में लॻी वञनि था जंहिंसां मुल्क जी बदनामी थिए थी। पिनण जे हवाले सां कानून साज़ी कई वञे। तारिक टालपुर चयो त वीज़ा जारी करणु वफ़ाक़ी हुकूम जो इख़्तियार आहे। ग़ुरबत सबबि माण्हू पिननि था, इन हवाले सां कानून साज़ी करणी पवंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।